दोस्तों अज मां तव्हांखे हज़रत शाह पंजो सुल्तान रहमतुल्लाह अलैह जे बारे में कुछ तारीख़ ॿुधाईंदुसि। हज़रत शाह पंजो सुल्तान हिकु कामिल वलीअ सां गॾु कलोड़ा दौर जो फौजी जनरल हो, जेको हज़रत मियां नसीर मोहम्मद कलोड़े वॾनि फ़क़ीरनि ऐं जनरल में अहम शख़्सियत जो मालिक हो। मियां साहब जी दीली असरी दौरान शाह पंजो सुल्तान ऐं गाजी शाह बादशाह जती सती गॾिजी मथां ई हैसियत रखंदड़ मियां वाली तहरीक खे हथ वठाए ऐं उन सां गॾु उन जे सरवाणी पिण कई। कुछ अरसे खां पोइ उन मियां नसीर मोहम्मद कलोड़े जी असरी ख़त्म थी ऐं मुग़लनि खेसि आज़ादु कयो। तॾहिं पाण पंहिंजे ॻाढ़े शहर खे तहरीक जो मर्कज़ बणायो ऐं इनकलाबी परगणी जो सिलसिलो ज़ोर ऐं शोर सां वजूद में आंदो। उन बादशाह पंजो खे खैरपुर नातन शाह ऐं मेहर जे कचे वारनि इलाइक़नि जो नाइब मुक़ररु कयो वियो। जिन जिन इलाइक़नि में मियां वाली तहरीक ज़ोर वरितो, उते मियां वाली तहरीक सरवणनि मुग़लनि जे अदालती सरचस्ती खे मफ़लूज बणायो वियो। शाह पंजे साईं पंहिंजे हुकूमत ऐं दानिशमंदी सां मुग़लनि जे कानून खे नस्त ऐं नाबूद बनाए राजनि लाइ पंहिंजे ॾिनल इंसाफ़ ते मुबानी अदालतूं क़ाइमु कयूं। उन सबबि मुग़लनि जो राज कयल निज़ाम ऐं अदालतूं बंदि थी वयूं ऐं नए निज़ाम तहत माण्हू इंसाफ़ वठण लॻा। संदन यानी शाह पंजो सुल्तान रहमतुल्लाह अलैह जी सीरत ऐं दानिशमंदी खे ॾिसी मियां नसीर मोहम्मद कलोड़ो खेसि सुल्तान जो लक़ब ॾिनो ऐं खेसि मंतज़िमीअ जा फराज़ संभालण लाइ ॾिना ऐं नाइब मुक़ररु कयो वियो त जीअं दरियाई गुज़रगान ते मियां वाली तहरीक जी गिरफ़्त मज़बूत रहे ऐं रसीद पहुचाइण में का बि दुश्वारी न थी। शाह पंजो सुल्तान हिकु सचो बहादुर दरवेश सुफ़त फ़क़ीर ऐं कामिल हण करे सरजोड़ हुआ। सदन तहरीक जा माण्हू पंहिंजे दौरान में मियां वाल जी सरवाण मियां साहब जी ख़ासि फ़क़ीरनि ऐं जनरल जो शुमार थिए थो। तन खां पोइ गाजी शाह गंज बख्शी जती शाह अब्दुल्ला शाह गोदड़ियो जा नाला वठण बि ज़रूरी सम्झनि था। आज़ीअ जा बि 10 खां वधीक नमूना हूंदा आहिनि। वॾी खंघि बीमारी वक़्तु शफ़ा लाइ अॼु बि हीअ दुआ पढ़ी वेंदी आहे, कर खंघि लोड़ा लंघ मियां नसीर थी दस्तगीर, गाजी शाह कर निगाह पंहिंजा पेर सुणा वेर, इनायत शाह पैदा रंग कर खंघि लोड़ा लंघ। संदन हसब व निसब जमार ऐं वफ़ात बाबति का बि मस्तनद हक़ीक़त न मिली सघी आहे, मगर ॾंद किथां त काफ़ी आहिनि। तन ते भरोसो नथो करे सघिजे। संदन मुक़बरो मेहर शहर जे ओभर में शाह पंजो सुल्तान नाले क़ाइमु हिकु ॻोठ में आहे। मियां नसीर अहमद लाइ उहो शहर दरियाए कंदी अहम बंदरगाह हो। उन कामिल बुज़ुर्ग जो हर माए साओ सोमवार लॻंदो आहे। हज़ारे ज़ाइरीन अची पहुचंदा आहिनि। सदर मुक़बर जी तहमीर में कलोड़ा जे दौर जूं काफ़ी निशान ॾिसण में अचनि थियूं। मुक़बर जी तहमीर मां मालूम थिए थो त इहा सन 1730 ईस्वी में तहमीर थी आहे।